रब जो नबिया दिलबर नबिया हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम रसे दा वींदो पियो आ तवज्जो तक जाए लश्कर सां गॾु नबी वींदो पियो आ किवलियूं पंहिंजे पिरनि में ईंदियूं पयूं वञनि हिकिड़ियूं वञनि पयूं हिकिड़ियूं अचनि पयूं तवज्जो तक जाए जॾहिं सुलेमान नबी खे ॾिठो आ किवल पंहिंजे किवल खे चवंदी पई आ तकड़ कयो पंहिंजे पिरनि में वञो मतां नबीअ जो लश्कर लताड़े वञे अची भाटे वञे जो नबीअ खे बि ख़बर न पवे मांखे लगे तो किविल भी का वाह बयानी जो चवे थी नबी के भी खबर न पवे गैब जो इल्म कंहिंखे आ के आबा ऐं सल न पाण वाले जेकॾहिं को रोल को जोगी अचे न मां सितारा थी पन सोरा चे ॾिस त बाबा मां जूं घड़ियूं शादियूं थी तकदीर अरे हुन वारी तकदीर पाण पिनण जे हवाले आहे के न हा बा गैब जो इल्म कंहिंखे आ इराद जूं चाबियूं कंहिंजे हवाले आहिनि उहा ज़ात रब करीम जी आहे अल्लाह अकबर कबीरा पर हाल तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा जॾहिं किवल पंहिंजे किवल खे इहे जुमला चया सुलेमान पैगंबर जे कननि ते जुमला आया खोल रब जो क़ुरान फरमाया फतबस्सम ज़ाहिकम मिन क़ौलिहा सुलेमान नबी इन कौल जे इन किवल जे गाल ते खिली पयो इते हथ खया दई अल्लाह तू मूं ते भी वॾा इनाम कया।